क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 24 एक्सरसाइज नंबर 2.5 मश्क बधाई 5 पार्ट 6 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.5 पढ़ी रहा हुआसीं जिन जे असां पहिरियां 4 क्वेश्चन सॉल्व करे चुका आहियूं। इन लेक्चर में असां क्वेश्चन नंबर 5 सॉल्व कंदासीं। वो आहे त वेरीफाई द फॉलोइंग हेठियन के साबित करियो। हाणे ते करणो छा आहे, ही जेका लेफ्ट साइड आहे उन खे इक्वल करणो आहे राइट साइड जे। हाणे त असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे log of 7 with base 5 into log of 25 with base 7 is equal to 2। उन जे लाइ असां सभ खां पहिरियां छा लिखियोसीं, सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप असां सेम लिखी वियासीं। हाणे हिते छा थींदो त ही जो लिखियल आहे log of 7 with base 5 उन खे असां x जे बराबर रखी वेंदासीं ऐं log of 25 with base 7 खे असां छा जे बराबर रखी वेंदासीं, y जे बराबर। अचो त शुरू करियूं। हाणे असां हिते लिखंदासीं त log of 7 with base 5 is equal to x, log of 25 with base 7 is equal to y। हाणे छा करणो आहे हिते, ही कड़े फॉर्म में लिखियल आहिनि लॉगरिथमिक फॉर्म में, असांखे छा करणो पवंदो, इनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो पवंदो। त पोइ असां लिखंदासीं त चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म। हाणे असां पहिरियां छा खे मटाईंदासीं, जेको पहिरियों नंबर जेको टर्म आहे उन खे, उहो कीअं थींदो, हिते बेस घणो आहे, बेस आहे 5, लॉगरिथम यानी पावर जी जेका वैल्यू हूंदी उहा आहे x। त पोइ लिखंदासीं त 5 ते मथां पावर घणो थींदो, x बराबर छा थी वियो 7 जे। इहा असांजी थी वई इक्वेशन नंबर 1। ॿी नंबर इक्वेशन छा थींदी, उहा थींदी त 7 जे मथां पावर घणो थी वेंदो, 7 जे मथां पावर थी वियो y इज इक्वल टू छा थी वई 25 जे। इहा असां छा थी वई इक्वेशन नंबर 2 थी वई। ठीकु आहे। हाणे अॻिते असांखे छा करिणो आहे त हिते ॾिसो त ही जेका इक्वेशन नंबर 2 आहे, ठीकु आहे, उनमें 7 पियो आहे ऐं इक्वेशन जेका 1 आहे उहा 5 ते पावर x बराबर आहे 7 जी। त पोइ हाणे असां छा कंदासीं, जेका इक्वेशन नंबर 1 आहे उहा खणी 2 में पुट कंदासीं। कहिड़ी जाइ ते, यानी 7 जी जेका वैल्यू आहे 5 ते जेको पावर x आहे उहो हिन जाइ ते रखी वेंदासीं। ठीकु आहे। त पोइ असां हिन जे लाइ छा लिखंदासीं, अॻियां स्टेप में लिखंदासीं त पुट इक्वेशन नंबर 1 इन इक्वेशन नंबर 2। हाणे असां छा कंदासीं, इक्वेशन नंबर जेका 1 आहे 2 में पुट करे वेंदासीं। उहा कीअं पुट थींदी, हाणे जस्ट 7 जी जाइ ते असां 5x पुट करे वेंदासीं। ॾिसो 7 जी वैल्यू घणी आहे 5 ते पावर x, उहा हिन जाइ ते रखी वेंदासीं। त पोइ छा थी वेंदो त 5 ते पावर x उन जे मथां पावर अची वेंदो y इज इक्वल टू छा जे थी वियो 25 जे। पोइ हाणे अॻियो स्टेप छा थींदो त हाणे x ते मथां पावर आहे, पावर सां मल्टीप्लाई थी वेंदो। ठीकु आहे। त पोइ हाणे छा थींदो, इहो थींदो त 5 ते पावर एक्स वाई, लिखंदासीं त 5 ते पावर एक्स वाई इज इक्वल टू 25। हाणे हिते असांखे इन पावर जी जेका आहे उहा वैल्यू खपे, त उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो, हिन साइड जेको बेस आहे 5, हिन साइड असांखे बेस 5 ठाहिणो पवंदो। छा ईअं पॉसिबल आहे? जी हा, बिल्कुलु। 5 5 25, यानी असां 25 खे लिखी सघूं था 5 ते पावर 2। त पोइ अॻियो स्टेप कीअं थींदो त 5 ते पावर एक्स वाई इज इक्वल टू 5 ते पावर घणो 2। ठीकु आहे। हाणे हिते छा थी वेंदो, हाणे हिते ही जेको 5 आहे हिन 5 में कैंसिल थी वेंदो, ही 5 हिन 5 में कैंसिल थी विया। बाक़ी असां वटि हिते छा बचो, असां वटि बचो त एक्स वाई इज इक्वल टू 2। हाणे असां छा कंदासीं हिते त एक्स ऐं वाई जा जेके मूल आहिनि, यानी एक्स ऐं वाई जी जेके वैल्यूज़ आहिनि, ही पई आहे एक्स जी वैल्यू ही पई आहे ऐं जेका वाई जी वैल्यू ही पई आहे, इहा हिते पुट करे वेंदासीं। लिखंदासीं त पुट वैल्यूज़ ऑफ x एंड y। हाणे त असां वटि x जी वैल्यू छा आहे, असां वटि x जी वैल्यू आहे जेका पुट करे वेंदासीं उहा आहे log ऑफ 7 विथ बेस 5 x सां मल्टीप्लिकेशन पियो आहे। हीअ असां x जी वैल्यू ते रखी वियासीं। इन सां मल्टीप्लिकेशन में छा जी वैल्यू रखंदासीं, y जी वैल्यू घणी आहे, उहा आहे log ऑफ 25 विथ बेस 7, हाणे इज इक्वल टू छा जे थी वियो 2 जे। हाणे तव्हां ॾिसो त ही जवाब जेको अची वियो ऐं असां वटि गिवन बि उहो ई हुयो। ठीकु आहे। छा लिखंदासीं, एंड में लिखंदासीं त हेंस वेरीफाइड। ॿारो हाणे ही असां वटि छा आहे, ॿियो नंबर पार्ट आहे। ठीकु आहे। सभ खां पहिरियां छा लिखियोसीं, सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखी वियासीं। सही आहे। हाणे हिते असांखे साॻिए वांगुरु छा करिणो आहे त
ही जेको टर्म आहे उन खे x जे बराबर करे विझणो आहे ऐं जेको log 81 विथ बेस 2 जेको टर्म आहे उन खे y जे बराबर करे विझणो आहे। त पोइ असां कीअं लिखंदासीं ॿारो हाणे असांखे छा करिणो आहे ही छा में लिखियल आहे ही लॉगरिथमिक फॉर्म में लिखियल आहे हिन खे असांखे छा में बदिलणो पवंदो एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ असां लिखंदासीं त चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म। तो पोइ इहो कीअं थींदो ही जेको टर्म आहे हिते बेस घणो आहे 3 पावर आहे x ठीकु आहे। त पोइ असां लिखंदासीं त 3 ते पावर x छा जे बराबर थी वियो ॿिनि जे इहा थी वई असांजी इक्वेशन नंबर 1 ऐं जेका ॿी नंबर इक्वेशन आहे उते बेस घणो आहे 2 लिखंदासीं 2 ते पावर y इज इक्वल टू 81 इहा असांजी थी वई इक्वेशन नंबर 2। हाणे हिते छा कंदासीं इक्वेशन नंबर 1 खणी उहा 2 में पुट कंदासीं ठीकु आहे। हाणे ॾिसो 2 बराबर छा जे आहे 3 ते पावर x यानी हिते जेको 2 पियो आहे 2 जी जाइ असां इहा वैल्यू पुट करे वेंदासीं। असां छा लिखंदासीं त पुट इक्वेशन 1 इनटू इक्वेशन 2। हाणे वारो ॾिसो न हिते घणो आहे 2 ते पावर आहे y ऐं 2 जी जाइ ते असां छा लिखंदासीं 3 ते पावर x लिखंदासीं त 3 ते पावर x ऐं 2 जे मथां पावर घणो आहे y उहो y मथे अची वेंदो छा जे बराबर थी वेंदो 81 जे। यानी असांखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा थींदो 3 ते पावर xy इज इक्वल टू 81। हाणे फर्दर जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं हिते बेस घणो आहे 3 हिते बि असांखे बेस घणो खपे 3 त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त 3 ते पावर xy इज इक्वल टू 3 ते पावर घणो ॾियूं 4 जॾहिं असां 3 जो पावर 4 छॾाईंदासीं इहो छा जे बराबर थींदो 81 जे। हाणे हिते छा थींदो त हीउ जेको बेस 3 आहे इन बेस 3 में ख़तमु थींदो अहिड़े तरीक़े सां ही 3 इन 3 में कैंसिल थी विया बाक़ी असांजो छा बीठो आंसर बीठो xy इज इक्वल टू 4। हाणे हिते छा कंदासीं इन x में ही जेका x जी वैल्यू आहे उहा पुट करे ईंदासीं ऐं इन y में ही जेका वैल्यू आहे y जी उहा पुट करे ईंदासीं त पोइ इहो छा जे बराबर थींदो चेंज जे। असां इहा वैल्यूज़ पुट करे वेंदासीं लिखंदासीं त पुट वैल्यूज़ ऑफ x एंड y। ॿारो हाणे हिते ॾिसो मां x जी वैल्यू जेका ही वैल्यू आहे उहा पुट करे वियसि ऐं y जी जाइ ते ही जेका वैल्यू y जी हुई उहा पुट करे वियसि छा जे बराबर थी वियो 4। हाणे अहिड़े तरीक़े सां ॾिसो ही साइड इन जे बराबर थी वई अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे असां 3 नंबर पार्ट आहे log of 343 with base 5 into log of 25 with base 7 is equal to 6। सॉल्यूशन लिखी करे असां पहिरियों स्टेप सेम लिखियासीं सही आहे। हाणे असां इन टर्म के x जे बराबर रखियो आहे ऐं इन टर्म के छा जे बराबर रखियोसीं y जे बराबर। हाणे हिते ई छा में लिखियल आहिनि ई लिखियल आहिनि असां वटि लॉगरिथमिक फॉर्म में असांखे इनखे बदिलाइणो पवंदो छा में एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ असां छा लिखंदासीं त चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म। हाणे हिते बेस घणो आहे 5 ऐं पावर घणो आहे x त असां लिखंदासीं त 5 ते पावर x इज इक्वल टू 343 हिते बेस घणो आहे 7 ऐं पावर घणो आहे y लिखंदासीं त 7 ते पावर y इज इक्वल टू 25। ॾिसो ॿारो हिनखे मां इक्वेशन नंबर 1 जो नालो थो ॾियां ऐं हिनखे इक्वेशन नंबर 2 जो नालो थो ॾियां। ॾिसो हाणे पोइनि में छा हुयो त हिते ॾिसो 7 पियो आहे त मथे को अहिड़ो टर्म आयो पे असां छा पियो कयोसीं त हिन जी जेका वैल्यू हुई इन जाइ ते पुट करे पे छॾीसीं पर हिते हींअर न आहे थियो। हाणे असां छा कंदासीं फर्दर जेको आहे इक्वेशन नंबर 1 खे ऐं इक्वेशन नंबर 2 खे सॉल्व कंदासीं। हाणे अचो जेका इक्वेशन नंबर 1 आहे मां उनखे लिखी थो वञा उहा छा आहे त 5 ते पावर x इज इक्वल टू 343 ही इक्वेशन नंबर 1 आहे। हाणे छा कंदुमि हिनखे ॾिसो त हिनखे मां फर्दर सॉल्व करे वेंदुसि त पोइ इहो कीअं थींदो। हाणे ही जेको 343 लिखियल आहे त असां हिनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में फर्दर हिनखे अञा लिखंदासीं पोइ उहो कीअं थींदो। हाणे इहो थी वेंदो त 7 ते पावर 3 ठीकु आहे त पोइ लिखंदासीं त 5 ते पावर x इज इक्वल टू 7 ते पावर 3। हाणे असां हिनखे इक्वेशन नंबर 1 जो नालो ॾेई वेंदासीं। इन खां बाद में जेका इक्वेशन नंबर 2 आहे असां हुनखे वरी लिखंदासीं हिते उहा कीअं आहे उहा असां वटि आहे त 7 ते पावर y इज इक्वल टू 25। हाणे फर्दर जेको आहे असां 25 खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं ठीकु आहे त पोइ उहा कीअं थी वेंदी उहा थी वेंदी त 7 ते पावर y इज इक्वल टू 5 ते पावर 2। त हाणे हिते छा थींदो मां हिनखे इक्वेशन नंबर 2 जो नालो ॾेई वेंदुसि। हाणे ॾिसो त छा हिन 7 में मां जेको आहे हीउ जेको 7 ते पावर y आहे ठीकु आहे उन में जेको आहे हीअ जेका वैल्यू आहे उहा 7 ते पावर 3 मां पुट करे सघां थो या न।
जी न बिल्कुल नथो मां पुट करे सघां छाकाणि त ही जस्ट लिखियल आहे जस्ट 7 हिते आहे 7 ते पावर 3 हाणे मूंखे इक्वेशन नंबर 1 जे लाइ कुझु अहिड़ो करिणो आहे जेको ही पावर जो पियो आहे 3 इहो ख़तम थी वञे त पोइ मां इन जे लाइ छा कंदुसि इन जे लाइ मां हे कंदुसि त जेको पावर आहे 1/3 ॿिन्ही साइड खां इहो मल्टीप्लाई करे वेंदुसि इक्वेशन नंबर 1 सां लिखंदुसि बाय टेकिंग पावर 1/3 इन इक्वेशन नंबर 1 बोथ साइड यानी ॿिन्ही पासे खां त पोइ हाणे इक्वेशन नंबर 1 कीअं थी वेंदी इहा थी वेंदी 5 ते पावर x इंटू 1/3 इज इक्वल टू 7 ते पावर 3 इंटू 1/3 अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि छा थी वियो ॾिसो त हिते जेको ही 3 पियो आहे इहो 3 में कैंसिल थी वियो भाई जेको ही साइड आहे हेॾां छा थी वियो त 5 ते पावर x/3 इज इक्वल टू छा थी वियो इज इक्वल टू थी वियो 7 जे हिन खे मां इक्वेशन नंबर 3 जो नालो ॾेई वियुसि हाणे ॾिसो त असांखे 7 जो मुल मिली वियो ठीकु आहे हाणे मां छा कंदुसि त हिते छा थींदो त मां हीअ जेका इक्वेशन नंबर 3 आहे उहा या त मां खणी इक्वेशन नंबर 2 में पुट कयां या त मां खणी इक्वेशन नंबर जेका आहे उहा 1 में पुट करे सघां थो पर हिते मां इक्वेशन नंबर 2 में थो पुट कयां लिखंदुसि त पुट इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 2 पारो हिते तवजो ॾियो ॾिसो मां जॾहिं चवां थो त पुट इक्वेशन नंबर 3 इन जो मक़सदु थियो जेका 7 जी वैल्यू आहे 5 ते पावर x/3 इन खे खणी किथे जेका आहे पुट करणो आहे उहो हिन y में सही आहे हिन y में इहा जेका आहे वैल्यू असीं अची पुट कंदासीं पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त 5 ते पावर x/3 इन जे मथां ॿियो पावर घणो थी वियो इहो थी वियो पावर y इज इक्वल टू छा जे इहो थी वियो त 5 जो स्क्वायर अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो असां वटि त इज इक्वल टू त 5 ते पावर xy/3 इज इक्वल टू 5 ते पावर घणो थी वियो 2 थी वियो हाणे हिते ॾिसो त हिते जेको बेस आहे घणो आहे 5 हिते बेस आहे 5 अहिड़े तरीक़े सां हीउ जेको 5 आहे इहो 5 में कैंसिल थी वियो बाक़ी असां वटि छा बचियो हिते xy/3 इज इक्वल टू 2 इहे पावर बची विया त पोइ असां लिखंदासीं त xy/3 इज इक्वल टू 2 अहिड़े तरीक़े सां हाणे छा थींदो त हीउ जेको 3 पियो आहे डिवाइड में हेॾां जेकॾहिं वेंदो त इहो छा में थी वेंदो मल्टीप्लिकेशन में यानी ज़र्ब में अची वेंदो त पोइ इहो छा थींदो इहो थींदो त xy इज इक्वल टू 6 अहिड़े तरीक़े सां हाणे हिते अॻिए स्टेप में असांखे छा करिणो पवंदो हिते जेको आहे असां जेके वैल्यूज़ आहिनि x ऐं y जूं उहे पुट करे वेंदासीं x ऐं y जूं वैल्यूज़ कहिड़ियूं हुयूं हीअ हिते असां वटि x जी वैल्यू पई आहे ऐं हीअ असां वटि y जी वैल्यू पई आहे ठीकु आहे इहा असां हिते पुट करे वेंदासीं पोइ इहा इक्वेशन कीअं थी वेंदी ॿारो हाणे ॾिसो हिन x जी जाइ ते मां जेका ही वैल्यू आहे x जी उहा पुट करे वियसि हिन y जी जाइ ते ही जेका वैल्यू हुई y जी उहा मां पुट करे वियसि हिते तव्हां ॾिसी सघो था ही x जी वैल्यू ही जेका आहे उहा थी y जी वैल्यू छाजे बराबरि थी वियो 6 जे ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सम आहे उहो प्रूव थी वियो त लिखियोसीं असां हेंस प्रूव्ड ऐं ही थी वियो आंसर असांजो सही आहे ॿारो हाणे असां वटि चोथों नंबर पार्ट आहे log of 16 with base 6 into log of 216 with base 2 is equal to 12 असां सॉल्यूशन लिखियोसीं पहिरियों स्टेप सेम असां हिन टर्म खे x जे बराबरि रखियोसीं ऐं असां हिन टर्म खे ॾिसो y जे बराबरि रखियो आहे त पोइ हाणे असांखे छा करिणो आहे असां हिन खे चेंज कयो चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म जॾहिं असां एक्सपोनेंशियल फॉर्म में तब्दील कयोसीं त 6 ते पावर x बराबरि थी वियो 16 जे ऐं हीअ जेका इक्वेशन आहे उहा 2 ते पावर y बराबरि थियो 216 जे ठीकु आहे हाणे असां फर्दर हिन खे छा कंदासीं त इक्वेशन नंबर 1 ऐं 2 खे अञा अॻिते सॉल्व कंदासीं त इक्वेशन नंबर 1 असां वटि कीअं आहे उहा आहे त 6 ते पावर x इज इक्वल टू 16 जॾहिं असां हिन खे फर्दर सॉल्व कंदासीं थींदो 6 ते पावर x इज इक्वल टू 2 ते पावर 4 असां हिन खे वरी असां इक्वेशन नंबर 1 जो ई नालो ॾिनोसीं ऐं जेका इक्वेशन नंबर 2 आहे उहा कीअं आहे त 2 ते पावर y इज इक्वल टू 216 ठीकु आहे 216 जे त फर्दर ही कीअं थी वेंदी त पोइ इहा बराबरि थींदी 2 ते पावर y इज इक्वल टू 6 ते पावर 3 अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे वरी असां इक्वेशन नंबर 2 जो नालो ॾिनोसीं सही आहे त इक्वेशन नंबर जेका 2 आहे उन में 2 पियो आहे ऐं इक्वेशन नंबर 1 आहे उन में बि 2 पियो आहे ठीकु आहे हिते असां कुझु अहिड़ो कयूं जेका 2 जी वैल्यू पुट कयूं पर हिते असां 2 जी वैल्यू पुट नथा करियूं छाकाणि त 2 जे मथां पावर आहे 4 त पोइ हाणे असांखे छा करिणो पवंदो हीउ जेको 4 आहे इहो कैंसिल कहिड़े तरीक़े सां कयूं सही आहे त पोइ असां लिखंदासीं त बाय टेकिंग पावर
1/4 बोथ साइड। हाणे असां छा कंदासीं त 6 ते पावर x इंटू 1/4 इज इक्वल टू 2 ते पावर 4 इंटू 1/4। त पोइ हाणे छा थींदो? हाणे ॾिसो त हीउ जेको 4 4 में ख़तमु थींदो, त पोइ असां लिखंदासीं त हीउ 4 इन 4 में ख़तमु थी विया। सही आहे। ऐं इन साइड छा थी वियो त 6 ते पावर x/4 इज इक्वल टू 2। हाणे हीअ असांजी इक्वेशन नंबर थी वई 3। असांखे जेका 2 जी वैल्यू मिली वई उहा ही पई आहे। त पोइ असां हीअ 2 जी वैल्यू खणी करे असां हिते पुट कंदासीं। त पोइ इन जे लाइ असां लिखंदासीं त पुट इक्वेशन नंबर 3 इंटू इक्वेशन नंबर 2। सही आहे। त पोइ ॿारहों हाणे असां हीउ जेको 2 पियो आहे न, 2 जी जाइ ते छा पुट करे ईंदासीं? 2 जी जाइ ते जेका हीअ जेका 2 जी वैल्यू आहे यानी 6 ते पावर x/4। त पोइ लिखंदासीं त 6 ते पावर x/4 होल पावर छा थींदो हिते पियो आहे y इज इक्वल टू छा जे थी वियो? इहो बराबरि थी वियो 6 ते पावर 3 जे। जॾहिं फर्दर ही सिंप्लीफाई थींदो छा जे बराबरि थींदो? 6 ते पावर xy/4 इज इक्वल टू 6 ते पावर 3। हाणे ॿिन्ही साइड जेको आहे बेस आहे सेम, त उन जे करे छा थींदो? ही 6 इन 6 में कैंसिल थींदा। बाक़ी हिते असां वटि छा बचो? बचो त xy/4 इज इक्वल टू छा बचो? 3 जे। ठीकु आहे। त पोइ हाणे हिते छा थींदो? हीउ जेको 4 आहे हिते छा में पियो आहे? वंड में हिन पासे वेंदो, पोइ मल्टीप्लाई में यानी मल्टीप्लिकेशन में अची वेंदो। पोइ लिखंदासीं त xy इज इक्वल टू त 4 ॾांहुं वेंदो, मल्टीप्लिकेशन में छा थींदो? 3 चौक 12। त हाणे पोइ हिते छा थींदो? असां जस्ट x ऐं y जो जेको मुल आहे या जेकी x ऐं y जी जेकी वैल्यूज़ आहिनि पुट करे वेंदासीं। त पोइ इहा कीअं थींदी? ॿार हाणे मां x जी जाइ ते जेकी x जी वैल्यूज़ हुई उहा पुट करे वियुसि ऐं y जी जाइ ते जेको y जो मुल हुयो उहो पुट करे वियुसि। छा जे बराबरि थियो? 12 जे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसी सघो था हिते बि ईअं आहे। ठीकु आहे। हेंस प्रूव्ड। इहो थी वियो असांजो आंसर। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।